ख़बर शामिल कंदा हलूं लालू रैंक मां। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम जे अघनि में वाज़ ज़रिए पाणी जे एतराद खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ एसीयूपी जे सॾ ते एसीयूपी ज़िले अॻवान अहमद अली तुनियो, सैयद ख़ालिद शाह, असगर शाबरियान जी अॻवानी में कारकुननि ऐं शहरियुनि पारां हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी एहतजाज कयो। रैली शहर के मुख़्तलिफ़ चौकनि जो गश्त करे लालू रैंक जे शहीद बशीर खान चौक ते पहुती, जिते वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज जी अॻवानी कंदड़ अॻवाननि ऐं कारकुननि चयो त वफ़ाक़ी सरकार अवाम मथां पेट्रोलियम बम किराए ज़ुल्म कयो आहे। तेल जे क़ीमतनि में वाध सबबि ट्रांसपोर्ट समेत खाद खुराक जी शयुनि जे अघनि में वाध अची वई आहे। पूरे तबिको अहिड़ी महांगाई जो बम बर्दाश्त नथो करे सघे। बेरोज़गारी ऐं महांगाई माण्हुनि जी चेल चिॿी करे छॾी आहे। मिसकीन माण्हुनि ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहिनि। जॾहिं त ज़रिए पाणी जी खोट बाबति अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो, ज़रिए पाणी जी किलत सबबि आबादगार ऐं हारी मुंहिंजारी ऐं ॻणिती जो शिकार बणिजी विया आहिनि। हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि खे अवाम भोॻे रहियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त पेट्रोलियम समेत ॿियनि खाद खुराक जी शयुनि जे अघनि में लात कई वञे ऐं सिंध अंदरि ज़रिए पाणी जी खोट ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो।